सिंध जे हवाले सां सिंध जे हवाले सां आहे लिखियल, उहो यादि कान्हे का जेका यादि थई पंहिंजी उहा ॿुधायो। जेका मूंखे पंहिंजी यादि आहे, जेका बि सिंधी शाइरी आहे न। वाह कुदरत तैं कादिर दी जोड़ेंदा जोड़ जब्बार हई, के त पैसे ला पे पिन दे, के कू ॾेंदा लख हज़ार हई, के त मेहनत कर मज़ूरी खावन, के कू ॾेंदा अन्न अंबार हई, के त प्यादल रस्ते पंध करेंदे, के कू साईं करेंदा स्वार हई, कंहिंदे दर ते कुकड़ कान्ही त के कू ॾेंदा धन धनार हई, के कू इज़त बख़्शी अब्बुल आखे, के कू इज़त बख़्शी अब्बुल आखे, के कू ख़ालक करेंदा ख्वार हई, सही पारत हुई ऐं पेनार परे दी जो सबदा तू सत्तार हई। करे इबादत अल्लाह जी पियो मालिक खे ॿाॾाइजे, उथी आधी राति जो पियो साईंअ खे सताइजे, सचु रखिजे सीने में ऐं कूड़ न कमाइजे, जे पगदार सॾाई पाण खे त पोइ ही राज न रंजाइजे, जे अमीन आ त अदालत कजां बाक़ी वट ते न ॻाल्हाइजे।